जी इन वक्त असीं मौजूद आहियूं बडाणी जे पेट्रोल पंप ते जिथे पेट्रोल अणलभ थी वियो आहे पेट्रोल पंप बंद पिया आहिनि बडाणी शहर वासी इंतहाई परेशान आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं छा था चवनि। बा मिठा पेट्रोल ना है जेस ताईं पेट्रोल घट थियो आहे बिल्कुल पेट्रोल असांखे न मिले थो। ॿार असांजा बीमार थियनि था पैदल करण मजबूर थियूं। कंदकोट भी नथा वञी सघूं कश्मीर भी नथा वञी सघूं। हिते पंहिंजो ॻोठ आहे बडाणी भी असां नथा अची सघूं। मोटरसाइकिल ते तेल न आहे तेल घटि थियो आहे रक़म घटि थियो अहिड़े हिसाब सां असांखे तेल नथो मिले। भाउ मिठा असां मजबूर आहियूं असां तंग आहियूं की कंहिंखे अपील कयूं। हाणे कामोरा वॾेरा सभु सुता पिया आहिनि एसियुनि ते बंगलनि ते। जंहिं ग़रीबनि खे पुछा कयो अथव असां पंध रुलनि था गाॾियुनि में लुखनि में सड़नि था। वोट टाइम सही पियो वॾेरा अचनि था असांखे वोट ॾियो तव्हांखे सुख ॾींदासीं सलूत ॾींदासीं। का शइ असांखे न मिलियो अञा तेल सस्तो थियो आहे बि साॻियो हाल आहे महांगो थिए बि भलो आहे बाबा तेल मिले पियो सही मीर। हाणे हले कीअं कयूं ख़बर बि कयो था सिंध हुकूमत जे सही तेल ॾिनो वञे मारे सां बाबा। जी बिल्कुल तव्हां ॾिसी रहिया आहियो त पूरी सिंध में ऐं असांजे बडाणी शहर में भी तेल जो बहिरान जारी आहे। ऐं अगरि हिते अगरि पेट्रोल मिले भी अथो पोइ भी 100 रुपए ब्लैक ते मिले थो। जेको 70 रुपए पेट्रोल माना लीटर आहे उहो 100 रुपए मिले थो। ऐं असां इहा अपील कयूं था सिंध गवर्नमेंट खे ते खुदारा नोटिस वठो ऐं पेट्रोल जो जेको बहिरान आहे उहो ख़तमु करे असांजी बडाणी जी आवाम खे तव्हां रिलीफ ॾिनो वञे जीअं उहो सुख जो चैन खणी सघनि। जी तव्हां शहर वासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं हुनजो इहो चवणु आहे त असां 4-5 ॾींहंनि खां वठी इंतिहाई परेशान आहियूं। असांखे अचण वञण में तकलीफ़ थिए थी पई ऐं असांखे हिते तेल नथो मिले। जेको तेल मिले थो ब्लैक ते उहो 100 रुपए लीटर मिले थो पियो। इहा असां सां वॾो ज़ुल्म थिए थो पियो ऐं असां सिंध हुकूमत खे अपील कयूं था पिया त बराए महिरबानी नोटिस वठी करे असांखे तेल ॾिनो वञे जीअं असां पंहिंजो गुज़र सफ़र करे सघूं।